नाज़रीन भिटशामा ख़बर शामिल कंदासीं त हाला में सिविल सोसाइटी पारां 23 मार्च के हवाले से इस्तेकाम पाकिस्तान के उनवान हेठ रैली कढी वई है। वधीक तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूद है भिटशामा रजिब बोज़दार। जी रजिब, आगाह कजो। जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाला में सिविल सोसाइटी पारां 23 मार्च जे हवाले सां इस्तेकाम पाकिस्तान रैली कढी वई आहे। दरगाह सरवरनूअ खां निकितल रैली जी अॻवानी सलीम कश्मीरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। दरगाह रोड तां निकितल इस्तेकाम पाकिस्तान रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुज़रंदी हाला प्रेस क्लब ते पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कयो ऐं रैली में शामिल शहरनि पारां भारत जे ख़िलाफ़ ऐं पाकिस्तान तोड़े पाक फ़ौज जी हिमायत में नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त 23 मार्च यौम पाकिस्तान जो ॾींहुं आहे। असीं पंहिंजे अज़ीम पाक वतन ऐं उन जे दिलेर पाक फ़ौज सां गॾु आहियूं ऐं वक़्तु अचण ते साबित कंदासीं त मुल्क जो अवाम पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त लाइ पाक फ़ौज सां गॾु हूंदी ऐं मुल्क दुश्मननि जा समूरा नापाक इरादा मिटीअ में मिलाए छॾींदासीं। अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इस्तेकाम पाकिस्तान रैली प्रेस क्लब ते पहुची इख़्तिताम पज़ीर थी वई। जी वॾी महिरबानी रजिब बोज़दार तफ़सील खां आगाह करण जी।